इन बालाच खे तमाम जल्द पूरो कंदुसि। चाचा पंहिंजी दिल में इहो वहम न विहार त को इहो बालाच असांजो खून कंदो। काका शेर दिल सही तो चए, पंहिंजी दिल मां बालाच जो ख़ौफ़ हाणे कढी छॾ। सोट मायूं पलजण खां घणियूं आहिनि। मूंखे त लॻे थो त मल्हार जे माउ जे दिल में राबेल जे लाइ केरु कोन्हे। मंसार मुंहिंजे मुंहं ते रत सां भरियल चमाट हणी वियो मुंशी। सरदार साईं, मूं तव्हांजी ॻाल्हि सम्झी कोन, छा कयो आहे मंठार? मुंशी मां तोखे पंहिंजी ज़बानी मंठार जी दिमाग़ हरामी ऐं बेहया जो दास्तान ॿुधायां। मूं तोखे चयो न त मूंखे मंठार घुरिजे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू आई ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल खे न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो बालाच खान पंहिंजे मुंशीअ खे चवंदो त जेको आहे मंठार जेको आहे मुंहिंजे जेको आहे रत सां भरियल चमाट मुंहिंजे मुंहं ते हणी वियो आहे ऐं मुंहिंजी धीउ खे भॼाए करे वठी वियो आहे। तंहिं ते मुंशी मखणो चवंदो त इहा ॻाल्हि थी वई आहे, मूंखे ख़बर बि न आहे। ऐं हालांकि जेको आहे मुंशी मखणे खे सॼी ख़बर हुई इन्हनि जे किसे जी दोस्तों, पर मुंशी मखणो जेको आहे त बालाच खान जे मुंहं ते जेको साधु थींदो ऐं पाण खे लिकाईंदो दोस्तों। हाणे बालाच खान ॾिसूं कहिड़ो क़दम थो खणे। इन मंठार जे खयल क़दम खे जेको आहे त राबेल जे गुनाह खे बि माना बराबरि जो शरीक थो सम्झे। बालाच खान चयो त राबेल हुन सां राज़ी न हुजे हा त कॾहिं बि इहो क़दम न खणे। इन जे करे जेको आहे त मंठार खे ऐं राबेल खे बराबरि जो शरीक सम्झंदो बालाच खान। ऐं ॿिए पासे मिठल चवंदो त राबेल खे छॾाए आयो। हाणे बालाच खान जेको आहे त माठ करे कोन वेंदो। तंहिं ते शेर दिल हुनखे दिलि जा ॾींदे चवंदो त जेकॾहिं बालाच खान माठ करे न वेठो त हुनजी मुंडी मां लुणंदुसि। छो त हाणे असांखे डिॼण जी ज़रूरत न आहे, पर असांखे हाणे बालाच खान डिॼे। छो त असां हिकु वेशी थी विया आहियूं। हाणे असांखे बालाच खान जा ज़ुल्म सही सही ऐं सितम सही सही असां जेको आहे वेशी थी विया आहियूं। हाणे जेको बि असांजे साम्हूं ईंदो त हुनजो कंधु जेको आहे त कुल्हनि खां किराए छॾींदासीं। उम्मीद आहे दोस्तों त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।